गंबड़ रिपोर्ट मुनीर खूड़ो गंबड़ भरसां कचे वारे इलाके में पानी जी तेज़ वहकिरे सबब नौजवान लुड़ी वियो। बुरी फोत ॻोठाणनि 3 कलाकनि जी ॻोल्हा बाद नौजवान अब्दुल सत्तार कलोड़ो जो लाश हथ करे वरितो। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। कचे वारे इलाके ॻोठ गुलू सियाल में नौजवान अब्दुल सत्तार पुट अनवर अली कलोड़ो घर जे खाधे पीते जो सामान वठण लाइ हिक ॻोठ खां ॿिए ॻोठ वञी रहियो हुयो त पाणी जे तेज़ वहकिरे में लुड़ी ॿुॾी फोत थी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त 3 कलाकनि जी ॻोल्हा बाद नौजवान जो लाश हथ करे वरितो। नौजवान जो लाश घर पहुचण ते संदसि वारसनि में कोहराम मची वियो। उन ॾस में नौजवान जे वारिस नसरुल्ला कलोड़ो ॿुधायो त 2 हफ़्तनि खां सॼो कचो पाणीअ हेठि आहे। ॿोॾ मुतासिर घरनि अंदरि फाथल आहिनि। ॿेड़ियुनि जी का बि सहूलियत मुयसर नाहे। अक्सर ॿोॾ मुतासिरनि घरनि में खाद खुराक जी शदीद खोट थी वई। मुतासिर मासूम ॿारनि समेत बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि, पर ज़िले इंतज़ामिया का बि सार संभाल नाहे लधी। नौजवान अब्दुल सत्तार कलोड़ो घर खां ॿिए ॻोठ ॾांहुं खाद खुराक जो सामान वठी वञी रहियो हुयो त पाणी जे तेज़ वहकिरे में लुड़ी ॿुॾी फोत थी वियो आहे।